रामकोट मिठी रोड ते ॻोठ जोगलार वट मज़दा ऐं ट्रालर जो टक्कर सबबि हिकु ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिबि हादसे जे नतीजे में मज़दा में सवार जुमो चांडियो तॾे ते फौत थी वियो। रज़ाक सख़्त ज़ख़्मी थी पियो, खेसि मिठी इस्पताल रेफर कयो वियो। ज़ख़्मी ऐं फौती जो तालुक़ नवकोट शहर सां ॿुधायो पियो वञे, जॾहिं त ट्रालर ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो। खैरपुर जे बी सेक्शन थाणे साम्हूं इंडस बैटरी सोलर सिस्टम जे दुकान ताण ॼातल हथियारबंदनि पारां फुर एसएसटीवी न्यूज़ सीसीटीवी फुटेज हासिल करे वरिता। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि अणॼातल हथियारबंद स्टोर में मौजूद सईद सिद्दीकी ऐं अरशद कुरैशी का मोबाइल फोन ऐं 60,000 रुपया कैश फुर करे आसानी सां फरार थी विया। मुतासिरनि जो चवणु आहे त वाक़े बाद पुलिस खे बर वक़्त इतला ॾिनो, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि कराए वञी। सूबाई वज़ीर ज़िया अब्बास शाह चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ते अवाम जो एतमाद आहे, जंहिंजो चिटो सबूत टंडो लहियार में मकानी चूंडुनि में फतह आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर एजी आकलाणी मूजिबि सूबाई वज़ीर ज़िया अब्बास शाह खे उस्मान शाह हुड़ी वेझो ॻोठ मिठो मीरजत में हाजियाणो ॾिनो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त सिंध हुकूमत हमेशह अवाम जी भलाई ऐं बहितरीअ लाइ क़दम खयां। ईंदड़ आम चूंडुनि में वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। अवाम जी ॾुखियाईनि जो हल फ़क़ति पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे। आजियाणे में पीपी तालके झंडो मरीअ जे सदर सालिह मीरजत, अब्दुल मजीद मीरजत ऐं ख़ादिम हुसैन पारां आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक ऐं लुंगी जा तोहफ़ा पेश कया विया।